खानपुर जे गढ़ी तेगो जे कचे में पुलिस पारां 7 ॾींहं बि ऑपरेशन शुरू न थी सघियो। गढ़ी तेगो में क़ाइम कयल पुलिस जे बेस कैंप तां रात देर सां कुझु नफ़री खे वापसि पुलिस हेडक्वार्टर शिकारपुर मोकिलियो वियो, जॾहिं त सुबुह जो ॿीहर बेस कैंप ते नफ़री खे वापसि मुक़ररु कयो वियो। मीडिया पारां मुसलसल राब्तो करण बावजूदि एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो जो चवणु आहे त हू पंहिंजे खुफ़िया प्लान मूजिबि ऑपरेशन शुरू कंदो, जंहिं जा तफ़सील मीडिया खे न ॿुधाईंदो। एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो मूजिबि ऑपरेशन जे हवाले सां गुज़िरियल ॾींहुं एसएसपी जैकमाबाद, एसएसपी कंधाकोट ऐं ॿियनि ज़िलनि जे एसएसपी समेत आरपीओ सखर सां ऑपरेशन जी सूरत हाल ते मीटिंग थी आहे। आईपीसी चयनि ॿी मशीनरी गढ़ी तेगो बेस कैंप पहुचण बाद ऑपरेशन शुरू कयो वेंदो। धाड़ेलनि जे नई वीडियो बयान बाबति एसएसपी शिकारपुर जो चवणु हो त धाड़ेल कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। उहे ई धाड़ेल पुलिस एहलकारनि खे शहीद करण में मुलवस आहिनि। इन्हनि एपीसी ते बि शहीद पुलिस एहलकारनि जो मज़ाक उॾायो। उन्हनि खे हाणे न छॾींदासीं।